कंदो मां मोहम्मद के दुख भाई बिरोही असा के मुर्शिद असा के पीमा एडो न सिखायो केडो मिठो मोहम्मद सिखायो हुजूर फरमाए इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद कायनात जो उस्ताद आया बिरोही दिसकेला भला घोट ते घोरींदा वरी मुखे ॾींदा था वञनि यो कम भलो है ना इनके खबर आते ही फुरियल मुलो ए पहिरी मार मजे कोन मुखा फुर थी वई शिकारपुर खां लाड़काणे पे वञा मोबाइल फुरे विया पैसा बि फुरे विया वाच बि फुरे विया पचाड़ीअ जल दब बि चढ़ी विया मला तू भी सॼी दुनिया के जो जल दब हाणे तू भी जल दब खुदा अल्लाह जेके आलमन के फुरीदा ये सुधरदा ये अंधा थीदा जिन मुखे फुरियो ना 3 ॾींहं ते 15 में उन्हनि जो ॿिया कढी विया आलम जी पिट असां जी दुआ लगे न लगे बाक़ी पिट जीथड़ीअ जे गोली वांगुरु लॻंदी आहे मुलनि जे पिट खां बचो वो एसपी और पैसा खणी आया सामान के कुरान के दूसरा संगा सब कुछ वटो रुगो मुल्ले जे पिट खा बचाओ जलियो तब खबरदार नबी से फरमाए जुत्ती पायो ना हाय हाय छा थो समझाए खुदा जुत्ती पायो तब टे दफा छंडी लाखियोस मता को विछो वेठो हुजे ताके डंगो हणंदो मां मोहम्मद के दुख हुजूर तो फरमाए पानी पियो ना खीर पियो लस्सी उनखे ॾिसो मता को कख पियल हुजे तव्हांजे निड़ीअ में अटकी पवंदो मूंखे दुख छा पियो असांजो नबी सम्झाए अल्लाह हुजूर फरमा अली पंजन कमन में कदे में देर न कर पंजन कमन में देर न कर केड़ा पंज मेहमान अचे त मानी खाने में देर न कर तांगरी पुछंदा आयो गरम हलंदो थधो हलंदो पापा खाई हुन जा गुर्दा पिया सूर कनि थधो हलंदो गरम तुंहिंजी नियत ई कान्हे खाराइण जी इब्राहिम अलैहिस्सलाम वटि 2 मेहमान आया गाबो कोई खणी आयो ऐं तव्हां वटि 11 मेहमान ईंदा रुके वञे जो 100 रुपए जो गोश्त जो वेठो हेड़े हाथम ताईअ जा दादा 11 मेहमान आया तो 100 रुपए जो गोश्त मेहमान अचे मानी खाने में देर न कजा तॾहिं हुजूर फरमायो 4 शयूं रहमत अथव मेहमान रहमत तॾहिं त मां आयो न बिरोहन पहिरियों पुछो साईं मानी तयार चो न आलिमा परे खो आयो आहे हैदराबाद खां अलाए वीचारे मानी कादिया पहिरियों पुछो साईं मानी बि तयार आहे पर मूंखे निभाग छो जो न ये बिरोही यारीअ जा भला अथव संगत में बिरोहिन जो 100 में हूं कोई छॾी कुछ भी न चवंदा बाक़ी जहिड़ो की चांहि जे कोप ते बि 13 कोन कंदा चाहे बिरोहिन के जाम वणंदी आहे असां हिकिड़े बिरोही वसीयत कई आहे मां मरी वञा त मूंखे तड़ू चांहि सां ॾिजो मां बिरोहिन जे छा त ख़ल्क़ आई आहे अल्लाह वरी पोइ हिते था ॾिसनि मूं ते एतबार कोन्हे मां बिरोहिन जे तॾे खे मां ॾियां बेटा ई थो चए तॾे वञिजे तिन जे जेके खिली खीका हे जंहिंमहिल मुंहिंजी तकीर नेट ते वेंदी न दुबई शारजा अरब अमारात मस्कत उम्मा छो त बिरोही एॾे जाम तारा अल्लाह कमाण जा एजाज बिरोही आहे मूंखे उम्मान मां फोन कंदो सिकंदर बिरोही दुबई सही बिरोहिन में काथे जलसो की सफ़ा टांडा ॾेई मां चयो टांडा ॾींदो आहियां अल्लाह बेचाई तो जे तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीकारे पाए भाकुर भाई पे जो वेझो विहारे नकी तलब ताम जी रुगो पाणी ढुक प्यारे
क्यों कुहाड़ा की न की रुगो मोहब्बत साधा मारन जेके सच्ची दिल सा सारन तिनके जायूं डिजन जीअ चार शयूं रहमत अथव चार घणियूं बाबा इहो लफ़्ज़ ॾाढा जो घणियूं वॾा किताब चार वॾा नबी चार वॾा मलाइका चार वॾा रसूल चार खट खे पावा चार नबी जूं न्याणियूं चार वॾो में फर्ज़ चार मोहम्मद जा यार चार पाकिस्तान में सूबा चार 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 त बेड़ा ही पार जो मां संग बचू कर रखंदुमि बेरो ही मरी विया बेरो की घणी ॻाल्हाईंदा क्यों बोली मलाइका बि घटि सम्झंदा बेरो का पूछंदी न हाजी हाजी हुजूर बशारा दे कने खबर अल्लाह में चौंदा अल्लाह का गोट दे चौंदा कने खबर सही होंदी था अल्लाह चात खलका यार अज बेरो हम थक लाए छड़ शब्द जो सुना जोर सा मोहम्मद जो आशिक भैया सब रोक करे जाओ अल्लाह चार शयूं रहमत तवा घणियूं गणजो मेहमान रहमत हिकु ॿियो न्याणी रहमत असांखे न्याणी वणे ई नथी पुट थो ॼमे छछियूं देगियूं में जे छेणे जेॾा केक धीअ थी ॼमे जट जो बूथ ख़राब लछ खणो साल ते सीपट रुगो धीअर थी ॼणे अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे पुट तूं ॼण भला न्याणी रहमत हुज़ूर साईं न्याणीअ जे औलाद खे खणंदा असांजा पोड़ा पुट जे औलाद खे चुमंदा न्याणी रहमत हुज़ूर तो फरमाए हनी अलकुम अला बनातिकुम पुटन जे जमण ते दुनिया मुबारक थींदव न्याणिन जे जमण ते मां मोहम्मद पाण मुबारक ॾे न सही न केर तो होंगे अञा मानी भी आए साईं कबीरा चार शयूं रहमत मेहमान रहमत हिकु न्याणी रहमत न विढ़ंदा कयो घर वारनि जा ज़ालुनि जा वॾा हक़ अथव ख़ुदा जो कसम आहे जे मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे बिरो ई मानी पाण बचाईंदव न विढ़ंदा कयो ज़ालुनि सां हुज़ूर तो फरमाए वले नफ्स का अलैका हक़ वले ज़ौज का अलैका हक़ जान जो भी हक़ थव ज़ाल जो भी हक़ थव साहबा पूछो या रसूल अल्लाह भलो केरा नबी से डारी पटके वाले के भलो थोड़े जो हुज़ूर फरमाया अना खैरुकुम व खैरुकुम ले अहले में भलो हुआ जो पांच घर भातन सां भलो हले अम्मा आयशा दी फरमाए कान रसूलुल्लाह मुतबस्सिम नबी से घर जो दर टपंदा त मुरकना और असा घरी नाउ जेड़ो सूबेदार थाने थे हराम जो कदे घर खिली गालायो तो घर पहुंचंदा जेड़ो बात खेल थी लगल हुजे घर अचो न घर जा भाती थी अचो जंगे बदर में हजरत उस्मान साईं जी घरवारी बीमार नबी साईं जी न्याणी अल्लाह पाक फरमाया उस्मान तू घर हुजे पांजे घरवारी जी खिदमत कर आलम वेठा पूछो इतो आलमन मसलो कढियो तो मुर्स बीमार थे तो ज़ाल खिदमत करे ऐं ज़ाल बीमार थे तो नहीं पे लजे थी ज़ाल बीमार थे तो मुर्स कंदो खिदमत बियो मजूर कंदो इते लजे थी थे ता इन जट खां पुछो ज़ाल बीमार थी पई आहे टीबीअ जी मरीज़ आहे उथी नथी सघे पाणी भरे ॾे वीचारीअ खे गोरियूं खाए मूंखे लज थी ॾे मां कोन चमड़ राति जो उथंदो आहियां त महिल लज खबरदार
हुजूर तो फरमाए इस्तौसू बिन्निसाए खैरा, और तुंहिंजे बारे में मां मोहम्मद तव्हांखे भलाईअ जी वसीयत कयूं। मुआशरे ते त असांजा मौलवी ॻाल्हाइनि ई नथा, असां मुलनि वटि दीन अथव ॾाढी ऐं पटको बसि। बाक़ी घर पहुचो त जहिड़ा इज़राइल जा भाई न पापा इबादत पंहिंजे लाइ थो करे, ख़ुदा जे मखलूक सां सिधो थियल। असां वटि रोज़ो रखंदा न त बि रोज़ आहे त अहिड़ी कावड़ हूंदी 10 थींदा लठ हथ में हूंदसि। कुकड़ आयो त बि हणो, कुतो आयो त बि हणो, मेंह आई त बि हणो, मुलो आयो त बि हणो, माई आई। अब छा थियो आहे हिनखे चई रोज़ो रखियो थी लठ खयो त बिरो हिनखे कुटी ॾियो, पीउ जी बादशाही आहे। रोज़े जी माना है बर्दाश्त, रोज़े जी माना बर्दाश्त, जे उन बर्दाश्त, भुख बर्दाश्त। ये कावड़ नबी से फरमायो रोज़े में को तंग करे वन उनखे चवंदा कयो इन्नी साइमुन, मां रोज़े सां मुंहिंजे गंद में न पओ, मुंहिंजी जान घर जो घर जा भाती थी हाणे मां जे कम बात तकी गई सालुनि जे हक़ ते मुंहिंजे माइन को गाह न करायो, लाबारो न करायो, कुतर न करायो, छेड़ा न खणायो, काठियूं न करायो, पलाल न ॾियोरा। मुंहिंजी बि फिटी जो वारा तूं उते टिकियुसि। सुबुह जो हिकिड़ो चाचो चांहि बि खणी आयो, वरी डिश में ढके कपिड़े सां मूं सम्झो त बिस्कुट आहिनि या केक, कपिड़ो जो हटाइम त हेॾो ॾाढो चाचा ॾाढो छो जे राति जी हली त माइन को गाह न करायो, हाणे गाह पिणे कंदो वेड़े वा चाचा मुले मां बि न मुड़ियो। 4 शयूं रहमत अथव घणियूं 4 मेहमान रहमत हिकु न्याणी रहमत बीमारी रहमत जंहिंमें सब्र हुजे, जंहिं बीमारी में सब्र हुजे न या बीमारी रहमत। बीमारनि खे न खिलंदा कयो बिरोही हे बीमार ॾिसंदा ठूठू हणंदा लोड़े न पियो धोपे पियो। हा तव्हांजो कपिड़ो मेरो थींदो आहे सोटियूं हणंदा आहियो, धोबियुनि खे ॾींदा आहियो, छो मर पिया आहिनि। अलाह मोमिन जी मर थो आहे, कहिड़ी मर गुनाहनि वारी। बीमार थे न खिलो अरे किरोना आई काथी किरोना काफरन जे लाइ मुसलमान लाइ थोरो ई आहे। मिड़े इमरान खान पिनण जो तरीक़ो ठाहियो। किरोना शुरू काथों थी? किरोना शुरू थी चीन मां। चीनन खाधा चमड़ा। चीनन छा खाधो? असां मुसलमान चमड़ा खाईंदा हूंदा, छो थींदी किरोना? कुरान छा थो जे मुसलमाननि खे सुभान अल्लाह जो त कुरान पढ़ा नंढा न वॾा ज़ोर सां। अॼु खलीलुर रहमान जी शादी कुरान जे शाम में पई थिए, ज़ोर सां कुरान जा आशिक़ भइयो त बुरत करे जाओ, भइयो त मौलवी दाऊद काॾो हुई खलकान अहिड़ी सीअ में। अल्लाह रात मां 3 जलसा कया, हेड़ी खल्क काथे न हुई। मौला ॿियनि जो बि ईअं लायो सजायो कर जे खलील जूं मुरादियूं पूरियूं कयूं। शादियूं कयो छोकरो न त सियारो जेकमबाज ट्रपी आयो आहे। कोचा खां पियो अचे न, अचे थो शादी मुंहिंजे त छोकरनि जो वातो पाणी खयां जाथे था वञो छोकरा चुंबड़िया पिया न। अॼु तकरीर अहिड़ी कजां जो बाबो सम्झी वञे, पिणे ख़ुतबे वारी लठ खां सवा कोन सम्झंदो। चई पोड़नि खे बीठाऊं बाबा छोकरे जी शादी करा। साईं लॉकडाउन थी वियो, 6 महीना घोटकी बंदि पई, वहुणनि बि उहो मज़ो न कयो। दुआ कयो अल्लाह कमंदड़े में बरकत ॾे। तो त 2 फसुल कया, छोकरे जा त 6 फसुल विया हॾा। बस कर पोड़ा बेलचा न ठोकिया।
शादी शादी साहबा पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा नंदा 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 मत करो बड़ा डाडिया सुभान अल्लाह या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ हुजूर तो फरमाए इन आज़मन निकाह बरकत ऐसरहु मऊदा भली शादी हुआ तवज्जो में खर्च सफा थोड़ो हुजे भली शादी नबी थो चे जंहिंजो कलमो पढ़ियो आहे भली शादी खर्च सब घट मुसलमानन के कुरान छा थो चए युहिल्लु लहुम तय्यबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस पाक शयूं खाइजो पलीत शयुनि जे वेझाई न वञो किरोना तव्हांजे वेझो किरोना किरोना का बीमारी अच्छा किरोना की माना है लेस जैसे फिरो ही सिंह चौथा यार ढूंढ के थी गया किरो सब बीमारियों वड्डियों था बा 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 घणियों घणियों बुधाया बुधाया एको माकड़ कड़ कड़ बियो आकड़ माकड़ फसल जो बेड़ो बोड़े आकड़ छोरन जो बेड़ो बोड़े आकड़ समझो था ना तमे मोबाइल है ना तमे मोबाइल काटन या कपड़ा वही तो सीट वो जड़ो टायर में हवाई पे पे सन्याने तो मां केरा सन्याने ही तो रुकन जो आ वो धरते चाहूं पियो आ काटन बात है तो मुराद अली चाचो चाचो थी वे जा मिट्टी में ठयो मिट्टी में वींदो लय थो करे लय तबे कर जदे लैट्रिन में न वने नक मां गंद वात मां गंद वने तो बाथरूम में तगारी माल जी कढियो अचे वडाई रब जी चादर कुरान जादो जाए कुरान तो जाए ला तमशफिल अर्ज मरा बूट जा खड़का करे गरीबन के नडे जाओ मां खणन जो गोडन खटंगो पग पग ला वलन तबलो गल जिबाल तूला पांजे कंध में किली हणी नाल मां रब खणन जा गाटा भनी भनी मुशरफ मुक्का देखारी दो ना मुक्का अज दुबई में पियो गोश्त जिस्म में क्रेस सुसी मोबाइल जेतरो न मरे रोज तो दुआ करे रब जो ना मां तो के इबरत जो निशानो बनाई दो फिरौन मांगो तो लाल मस्जिद जो गोली हलाई तो कुरान पढ़ बारे न्यान जो लाशन के केमिकल लगाए गंदे नालन में आयो तू कुरान जो दुश्मन है तू इस्लाम जो दुश्मन है तू खत्म नबुवत जो दुश्मन है तो के सजा भी दुनिया इबरत हासिल करे कुरान वाला रब के भी प्यारा मोहम्मद के भी प्यार प्यार कुरान जो आशिक भैया से बुलंद करे जाओ तकबीर शाने कुरान शाने मुस्तफा शाने अहले बैत खबरदार चार शयो रहमत मेहमान रहमत न्याणी रहमत जे बीमारी में सब्र हुजे वह बीमारी जंहिंमें सब्र अयूब अलैहिस्सलाम 18 साल सब्र बीमा आलम वेठा पूछो जबल में वीचारे के छड़ी आया तो बीमारी न विचड़े हाय सब्र ज़बान ते सब्र रब कुरान में चाहते थे नेमल अब्द इन्नहु अय्यूब हे रब तुझे एडो सब्र कई जान में कीड़ा पे गया तभी सब्र उते जबल में पिवा रब जो कुरकुद बिरिजल का हाजा और मुझे अयूब जाके पयो आ पैर हणन तो जो कम्मा मिठो चश्मो पैदा कदम लोटड़ो पानी जो भरे ढुक भर मथे के वहा 18 सालन जी बीमारी 5 मिनटन में रब दूर करे सुभान अल्लाह पुजरी अयूब अलैहिस्सलाम जागो थियो घर मोटी आयो मानो पुछन से पिया वो बीमारी याद थई जे केड़ी बीमारी जे तो बीमार पे सजे गोठ जा मानो नफरत जे निगाहन सा पिया दिसन अयूब अलैहिस्सलाम थतो साह भरे
के इन बीमारी खाऊंगा इन तंदुरुस्ती खाऊंगा बीमारी भली अयूब किया चे जॾहिं मां बीमार पियो हूंदो तॾहिं ॾींहं में 3 दफ़ा रब अर्श जा पर्दा हटाए मूंखे चवंदो मुंहिंजा अयूब कहिड़ा हाल अथई मुंहिंजा अयूब कहिड़ा हाल अथई मुंहिंजा अयूब कहिड़ा हाल अथई अल्लाह जे उन पुछण में एॾो मज़ो हो जो इन तंदुरुस्तीअ में उहो मज़ो ई नथो अचे जंहिं बीमारी में सब्र हुजे उहा बीमारी रहमत आहे जंहिं बीमारी में सब्र हुजे इनजे करे मैयतनि जी बि गिला न कंदा कयो हे जनाज़े खे कुल्हो ॾेई पोइ अची उतां कॾहिं गिला शुरू कंदा फलाणो मरी वियो कुल्हो ॾिनोमांसि ॾाढो गौरो तोखां कंहिं पुछो त गौरो हुजां हल्को मैयत जी गिला कबी आहे मूंखे बिना लेसण वारी बंदूक रखणु हुजूर छा तो फरमाए हुजूर तो फरमाए मन गस्सल मय्यतन फसतर व कतम खरज मिन ज़ुनूब क यौमिन वलदतु उम्मु हाय हाय हुजूर तो फरमाए जे मय्यत के तड़ दिनो उन जा ऐब ॾिठई पर ढके छॾे विकाई छॾे ऐब ज़ाहिर न कई इन तड़ ॼण वारे खे एॾो वॾो सवाब खरज मिन ज़ुनूब क यौमिन वलदतु उम्मु उन जे जिस्म जा टोटल गुनाह छाणे रब माफ़ तो करे ये पाप जब अजो माओ जे पेटा जाओ सुभान अल्लाह जो त ॻाल्हि समझाया कावड़ जो न त मां हिकिड़ो जुमलो चवां कावड़ भाऊ कोन कावड़ भाऊ त रुकन बि मुंहिंजी बनी आहे छा उका कावड़ जो कावड़ भाऊ सो मां तव्हां रियायत कंदो अरे कावड़ जो बिरो ई हूं ई मुंहिंजा यार आहिनि मूंखे घुराइनि तो वरी साईं दाऊद जो जलसो है ना 19 दिसंबर से परो के कर्ज में मां ईंदोमांसि मोला अलग लिफाफो ठाहे जा हाणे जहिड़ो वॾे इश्तिहार रिलीअ जहिड़ो हणी छॾियो हाँ कायदे सिंध भी अचे वरी साईं कासमी साहब जो जानशीन मोहम्मद इस्माइल 19 दिसंबर से काफला चिंचू ट्रैक्टर ट्रालियों गाॾे खडवारी हलो जलसे ते जो इंशाल्लाह इन जलसे के कामयाब कंदासीं इंशाल्लाह ये तो कुरान जो वाइज़ आहे न ॾाढा था चओ सुभाणे जॾहिं मैयत जो ऐब ढकण सवाब तो पोइ चेहरे जो ऐब ढकण केॾो सवाब हूंदो असांखे छल न कंहिंजी ॻाल्हि हथ अचे जहिड़ो खांबाणीअ में गोड़ मुल्कनि में ख्वार खबरदार मां सलाम थो कयनि बिरोहिन खे ख़ुदा जो कसम जो माइन सां मुंहुं ॾिनो अथऊं त मायूं किथे जो शादीअ में जलसो बिरोहिन जो 3 ॻाल्हियूं मूंखे वणंदियूं आहिनि हिकु त जो माइंड ते कंट्रोल असां सिंधियुनि खे ईअं जो नचाइनि जे ढीबकीअ ते भोली नच ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी अथव 2 तरीक़नि सां या त महीनो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो आहे तुंहिंजे घर त छिगल खट डुकी में कपाए वञी हिंदोरो वधई ॿेड़ियूं सुलेमानी चांहि पापनि सां वेठो या ज़ाल कमु कढंदी आहे रोई रोवण त माइन में फीड थियल ज़ाल रोई न टके जा परेशान न थींदा ओच तो मां ये राम वटि विझ वो तुझे घर कॾहिं सुख त ॾिठो ज़ाल रुनी मुड़ुस खे जनवरी में पघार उनजे करे साहबा पूछो या रसूल अल्लाह भली माई केड़ी आ नबी से फरमाए जे में 4 खूबियूं अल मरतु इज़ा सल्लत खमसा वा औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े ॾाढा न था जो सुभान अल्लाह असां चवंदा भली माई उहा जेका मेकअप में मुड़ुस खे पिनण जहिड़ो करे गर्मियुनि में अची जो मायूं मेकअप थियो न गर्मीअ में मेकअप वञे लायो पंहिंजा ॿार बि न सुञाणींदा अम्मा काॾे भई माणे ई आयो वेठी हालंदो आहे अलमरत इज़ा सल्लत वो औरत जेका 5 वक्त नमाज हाय मुंहिंजो मौला हुसैन तो फरमाए मां निंड करे वरी उथां हत्ता युनादी बिलाल ता त बिलाल जी आज़ान दे पर अम्मा मुसल्ले ते मोहम्मद जो कुरान पे पढ़े मां
भली तो बच्चो भलो माँ बीबी मरियम बच्चो ईसा अलैहिस्सलाम माँ अम्मा हाजरा बच्चो हजरत इस्माइल माँ अम्मा आमिना बच्चो मिठो मोहम्मद माँ अम्मा फातिमा बच्चा हसन हुसैन मिठाई तो जे भले जनिन मायरू बच्चन सालिहन माशर जे मैदान में मुबारकों से ही लहन बेन्नत बेचारिन ओजा गई अजाया गया मां भली बचा बना बाकी मां हुंदी खैरां जड़ी त पुट हुंदा खूनियां जे असा जो मायूं सजी रात वेठियो ड्रामे देखे राजे सर जो खैरो अध ड्रामे मां उथियो बार के लगी थन्ने जी भूख आ मर निभागा वट जे मंथनन में बुजा झलिया इहो पी जा पेर तो हंगो वो भगा बिचान साईं दाऊद तावीज़ दे छोरे के नीच में बधा तावीज़ न बधो ट्रैक्टर जी कीन बधे हथ सां तो छोरे जो बेड़ो पोड़ियो बुनियादी भल मुझे मौला हुसैन तो फरमाए मां कायनात में अख पटी टे शयूं ॾिठम अब्बे अली के नमाज पढ़ंदे नाने नबी के सजदा कंदे अम्मा साइण के मुसल्ले ते मौला जो कुरान पढ़ मिठाई तो जे भले जनन मायरू बच्चन सालिहन असा जो मायो नमाज वेजो ही कोन अम्मा नमाज में गोंदी कोनी अत याद रब जले इना दे ना सहरा सब याद भागी जा ने भागी जा सब शादी थे ना माइन जा कूड़ बुझो एड़ा कूड़ हन जो ने जो शैतान के भी याद अल्लाह अल्लाह माइन शादी थे ना माइन सहरा जो दंदा चरण ले जा दंदा भले में जे किले ठोकण जेड़ा हो जे बस कर मासी चपरा माने मां उन डी नवाब शाह का ब्याजो बांधी का शुगर मिल जो रोड बंद एक दी माई एको साउंड में पैसा राजे एको साउंड छा पे जे बाजी खटियो पिया वञो डांगी जे तरे जेड़ी छोरी वठो न कश्मीर फतह कयो पई वञे हाना या मरी सर आकेड़ा चवंदियो राणल मुंहिंजो ईंदो गोॾा बनी वेहंदो उठा छा मंडो कंदस शुक्र क्यों ता रस्मन का बच्चा पे आयो मुवहिदन सा बात ये घोट ॾिसो सिंधी चोपी अजरक कुलन न त असांजे हैदराबाद वरी घोट के मोड़ बदंदा जहिड़ो मारणो डगो पीड़ीअ ते कायो वरी घोट के गंदी पाराईंदा असांजे हैदराबाद उन खे अलाए छा चवंदा आहिनि बिट माइन वारी कंदी घोट वरी चार ही पासा उन जा बतियूं माठ कयूं मारियल कोकड़ा वांगुरु वेठो ए माइन वारी गंदी ख़बर अथव छो घोट खे पाराईंदा आहिनि जो कुंवारा रोंदी पोइ मायूं चवंदियूं त रोए छो थियो तो जहिड़ी गंदी पायो तो जहिड़ी रन थियो पियो अचे एड़ी मायूं जुठ थियूं कनि असां शादीअ में जे भॼण में इज़त हुजे न माण्हू रुके वञी साओ पटे जय औरत में 4 फुट वाह औरत जेका 5 वक्त नमाज वसामत शहरहा रमज़ान जा रोज़ा रखी ॾाढा नथा चओ व अहसनत फरजहा पंहिंजे पर्दे जी हिफ़ाज़त करे व अताअत बालहा पंहिंजे मुड़ुस जो चयो मञो हाणे वरी मुड़ुसनि जा हक़ बि ॿुधाया न ईअं न त बिरो ही सुभाणे ओताक में सुता पिया हुआ केसर जा ॿई पासा ॿुधबा न अगरि ज़ालुनि जा हक़ ॿुधाया माणे वरी मुड़ुसनि जा हक़ छो त हाणे मायूं सता मथे ते चढ़ी माई पुछण आई या रसूल अल्लाह मुड़ुस जो केतिरो हक़ आहे पाण फरमाए वॾो हक़ से केतिरो पाण फरमाए वॾो हक़ से केतिरो पुछा पाण फरमायूं जे रब खां सवा ॿिए खे सजदे जो हुकुम हुजे हा मां मोहम्मद ज़ालुनि खे हुकुम कयां त मुड़ुसनि खे सजदो ज़ाल मुड़ुस जी मोकल खां सवा पीउ जे घर बि न वञे आवाम आज करे वियो चावा हो या सूरती मान ज़ाल मुड़ुस जी मोकल खां सवा पीउ जे घर बि न वञे ऐं असां बिना पुछण जे सॼी घोटकी घुमियो अचां
सॼो वॾो हक़ आहे। नबी से फरमायो रिश्तो चैन ॻाल्हियुनि जे करे थींदो आहे। तुनकिहुल मरअतु लिअरबइन चार लिमालिहा घणा रिश्ता पैसे जे करे थींदा। पैसो ॾिसी रिश्तो न कजो। न्याणियुनि पुटनि वारो अॼु नवाज़ शरीफ़ न्याणियुनि समेत लोड़े वरितो। रिश्ते जो बुनियाद पैसे ते न रखिजो। अलमाल गातिन वराहिन माल सुबह जो ईंदो शाम जो वेंदो। माल ॾिसी फैसला न कजो। असांजा छोरा चप कढियो वेठा बाबा मूंखे का डॉक्टराणी वठी ॾी आहे छो ब्लड प्रेशर चेक कराईंदसि। इहा मम्मा घर आई न तुंहिंजो ब्लड प्रेशर चई सघां लहंदो ई कोन। छोकिरीअ वारा भी इन तलाश में हूंदा का सन भी पार्टी हटा ना 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 बच्चन जे मुस्तकबिल जा फैसला पैसे जे बुनियाद ते न कयो। नबी चले तो अलमाल गातिन वराह माल सुबह जो ईंदो शाम माल ॾिसी रिश्ता न कजो। हिक ॿियो भले हसबिहा खानदान ॾिसी भी रिश्ता न कजो। खानदान ते मुगलन ते केॾो ॾुखियो दौर आयो। तारीख़ त पढ़ो। भले जमालिहा हुस्न ऐं जमाल ॾिसी भी रिश्ता न कजो। जी बाबा मुझे फलानी हंदो शादी करो न तो लाइव बुध ॾिसनो पंहिंजे ज़िंदगी जा ॾीआ न उजाइजो। जंहिंजे लाइ जो ख़ुदकशी पियो करे ज़हर पियो पिए इनखे टीबी थिए हे ॾंद ॿार जहिड़ी मम्मा घर वेठी आहे वठना ख़ुदकशी पे कई न हाणे वठ। हुस्न ऐं जमाल ॾिसी रिश्ता न कजो। या रसूल अल्लाह भला रिश्ते जो बुनियाद शाखे बणायूं। ॿुध जा पाण फरमायूं वलिदीनहा तव्हांजे रिश्ते जो बुनियाद मोहम्मद जो दीन हुजे। दीनदार रिश्तो। हज़रत उमर से मदीने पाक जे भरिसां पैरो पियो ॾे पैरो मां पे न्याणीअ खे चए अलकिल मां फिर लबन खीर थोरो आहे पाणी विझ। या पुराणी बीमारी अथव पुराणी खीर वारनि जी त दोज़ख में कालून ई अलॻि हाणे कोन खैरपुर में खीर वारे खीर पिनो मच्छी खणी भड़खणी खुदा जी मार पे खीर मां मच्छी जंहिं ॾिसो रब जी कुदरत कोन्हे शाख जी कुदरत। बस न वापारियुनि खे त ख़ुदा हिदायत मिर्चनि में सिरोटा विझनि मेहंदीअ में सीमट। बकरी वठंदा 6000 ईंदा पीड़ीअ ते ला इलाहा इल्लल्लाह मूंखे नवे पई आहे पोइ तुंहिंजे खे ॾी। अड़े कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो कुझु ख़ुदा। माल छा पई चए अलकिल मां फिल लबन खीर थोरो आहे पाणी हाय न्याणीअ छा चयो अम्मा कीअं पाणी विझां उमर जी हुकूमत आहे। माल छा चयो उमर कोन थो ॾिसे अम्मा उमर नथो ॾिसे त उमर जो रब जो ॾिसे। बादशाह भलो आहे त माई घर ग़लति कमु नथी करे। उते सूफी हुकूमत से कुछ नहीं होता खुदा जो कसम आहे वज़ीर आज़म कर मौलाना फजल रहमान के सिंध जो वज़ीर आला था क्यों भावराज त सुमरे के सिंध जो गवर्नर था क्यों साईं अब्दुल सवद हाले जी तव्हांजे इलाके जो सूबेदार था क्यों मौली दाऊद खे वो ॾिसूं तो नमाज़ न पढ़ जाए। खुदा जो कसम आहे तो बिना पली तो कांच सां तहज्जुद न पढ़ियो त मूंखे कुछ नहीं आता। बटे ॾींहं एसपी भला बंगल साहब आयो तव्हांजे घोटके में लाड़काणे त मोटरसाइकिलनि जी फुरी ख़तम एसपी भलो मोचड़ो
असांजे खैरपुर ममा हिकिड़े धाड़े लॻा पुछो मुंहिंजो हाणे गाॾियूं नथा भरियो छो चई बंग छॾिजी वियो आहे छो त बंग छा कंदो हिते रखी आप पिराई सबर सोटी साण त गॾ हुगो ई न करे हिकिड़नि माण्हुनि जो इलाज ई मोचड़ो आहे बसि उनजो ॿियो इलाज हज़रत उमर साईं जे ज़माने में हिकिड़े मिस्र में दीन में शक पैदा कया चइसि मग़रिब में 3 रकातूं इशा में 19 रकातूं फजर में 2 रकातूं हज़रत उमर ने चिट्ठी आई जैसे हिकिड़ो हमरा पैदा थियो दीन में शक दो हज़रत उमर फरमाए न कि मदीने में मोकिलियो त इलाज कयासीं हज़रत उमर हवाली न वरितो खजे जे छड़नि सां अची वतईं जाऊ की मार दई नाश्ते जे जाए जे कमरे में बंद कैसे वरी जोर पड़ी उमर छोथो मारे दो प्रदस जेके ओडे मिस्र में दीन में शक पे पैदा थिया उहे आन या निकरी विया चइसि उहे त पहिरीं पादरनि सां निकिरी विया न्याणीअ छा चयो अम्मा उमर नथो ॾिसे उमर जो रब जो ॾिसे पियो हज़रत उमर ॿार पहिरियों पियो ॾे लफ़्ज़ ॿुधई आए सुबुह थियो फजर पढ़ी आयो जो न्याणी काथे आहे जेके अधु राति जो अल्लाह जो डब्बा उनजे माउ खे चई रिश्तो मूंखे ॾे त मां पंहिंजे पुट आसम सां निकाह उमर इहा गवर्नर जी न्याणी त कोन्हे हे त ग़रीब आहे फ़क़ीरनि जे धनार जी धीउ आहे तोखे छो वणी आहे कि गवर्नर जी धीउ भले न हुजे हुस्न जमाल वारी भले न हुजे हिन न्याणीअ जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे जो अधु राति जो बि चए थी त उमर नथो ॾिसे उमर जो अल्लाह दीनदार औरत मुड़ुस खे दीनदार कंदी आहे निभागी रंग मुड़ुस खे पीर पिनाईंदी आहे हिनजे करे जंहिंमहिल शादी कयो रिश्तो कयो सोचे सम्झी बिरोई पेर ते कुहाड़ो हणंदा जो मता गोएड़ो जनरेटर कंध में लगे जो जिंदगी रोणो पवई ज़ाल दीनदार मिले न इहो ही घर जन्नत अथव बाक़ी रंग में बागी मिले न बिरो ही दो दफ़ी इहो ही ऐं इहा ॻाल्हि हदीस में लिखियल आहे हुज़ूर त फरमा दुनिया कुल्लहा मता सॼी दुनिया सामान पर दुनिया जो भलो सामान दीनदार घर बार हारून रशीद बादशाह भी हो वरी बुजुर्ग भी हो बस हाणे मां वाइस ख़त्म थो कयां छो त बिरो ही मूंखे घोर कोन कयो न घोर आहे अञा त हे मुंहिंजो पुटु वेठो आहे तारिक जमीन मौलूद चवंदो चोट जो वरी बिरो ही हिनखे भाड़ो ॾींदा ओट मोट जो वो वरी वॾी दुआ थींदी हिनजे निकाह लाइ शादीअ लाइ खलील जे हे अल्लाह खलील जे निकाह खे अर्श खे क़बूल कर वरी इनके भत भी खाराईंदो भत भी आए थे हिननि जे लाइ हा साईं मरी वियो हाणे वरी कलाक मथे ॻाल्हाईंदुसि भत जी त मूंखे ख़बर ई न मूं सम्झे सुलेमानी जलसो आहे अल्लाह हाणे बि घोट खीसे में हथ हयो आहे ख़ुदा करे फुल में 5000 में हथ पई हा ईअं करे यार ही भलो इते भुल पाई कोन बाक़ी जुमे ते ईंदा पराई जुती पाए नई बी रहंदा यार माफ़ कजां भुल थी भुल में पुरानी छो न पियो पाए असांजे हैदराबाद हमरा नमाज़ पढ़ण आयो अरड़े साईं जी जुती पातल जो लॻोसि पोयां अचे नमाज़ शुरू करे त जुती खणांसि हो बि सम्झी वियो जुती खणी अॻियों रखी पोइ पियो पढ़े त पोइ रड़ के भाई साहब जुती आगे रखने से नमाज नहीं होती आज आयो आ जुती चोराने मुफ्ती जो पुत्र थियो मसला तो बुधा जो भाई जुती पीछे रखने से जुती नहीं होती हारून रशीद बादशाह भी हो वरी बुजुर्ग भी हो वरी माई भी मिले से बुजुर्ग क्या टेम घणो जा मुंहिंजी वाच धाड़े रंग खां पोइ मोटी अने बि मां बि हां तो न हीअ बि भागी रीसी थोड़ा कलाक कयो अथव अञा कलाक मां को रूसी ट्रैक्टर आयो मुंहिंजो नंढड़ो भलो अबू बकर सचो सुभाणे नाले जो वॾो असर थींदो बच्चनि जे नाला भला रखो अबू बकर
हुजूर फरमायो मां सभिनी जा थोरा अल्लाह था अबू बकर जा थोरा रब पाण क़यामत जॾहिं हिन उम्मत जे हिसाब किताब जी शुरूआत सोने सिद्दीक़ खां थी जो त हर नबी खे अल्लाह चवंदो हिकिड़ो उम्मत ही पेश कर त तुंहिंजे उम्मत जो हिसाब शुरू कयां जंहिंमहिल नबी साईं खे रब चवंदो सोना पंहिंजे उम्मत मां को माण्हू पेश कर तुंहिंजो उम्मत जो हिसाब शुरू हुजूर संजन सोने सिद्दीक़ खे बांह खां वठी उथारे बिहारींदा रब ॾिसी निहारे रहमत जी निगाह खणी चवंदो सोना इन पंहिंजे पोयां छॾियो छा जो हिन सां हिसाब कयां अबू बकर जे सदके तुंहिंजे सॼी उम्मत जो हिसाब सवलो नारे तकबीर शान अबू बकर सिद्दीक शान अबू बकर सिद्दीक शादियों कयो न ये खलील मुर्शी कया खुदा जो कसम विड़ी पो शादियुनि में लठ खणी भी रहो ॻाइण न थींदो ढोल न वॼंदो ॻाइणा न ईंदा रंजू न ईंदियूं खुदा जो कसम आहे इहो जहिड़ो थी सवाब आहे पुछो साहबा पूछो या रसूल अल्लाह कामिल ईमान पर फरमाए चार गालियूं कामिल ईमान मन अहब्ब लिल्लाह व आता लिल्लाह व अबगद लिल्लाह व मना लिल्लाह फकद इस्तकबल अल ईमान हदीस कौन है मोहब्बत हो जी अल्लाह खातिर जेड़ा हो जी अल्लाह बाबा तू असांजो भाव आ विरोही आ असांजे अखियुनि ते आ गाणो कराईंदे मां भत न खाईंदुसि इहो जहिड़ो सलाब आ खुदा जो कसम पुछो हिननि खां रंजू कराईंदे मां भत न खाईंदुसि ढोल वॼाईंदे मां न खाईंदुसि तू मुंहिंजो भाव आ दीन ख़ातिर जहिड़ो आ हुजूर तो फरमाए मन अहब्ब लिल्लाह जे मोहब्बत कई मुंह खातिर व अबगज़ लिल्लाह जेड़ो के त भी अल्लाह खातिर बन्नी ते न विढ़ो कम जे ट्राली ते न विढ़ो दीन ते लड़ी पो बाबा तू असांजो भाव आ तेरा गान कराईंदे इहो ॻोठ में किन मां बर्दाश्त न कंदुसि जो तो हुजूर फरमा गलत कम ॾिसो ताक़त अथव त हथ सां रोकियोसि जेकॾहिं एतिरी ताक़त कान्हे त ज़बान सां चयोसि ग़लति कम थो करे न कर एतिरी ताक़त बि कोन्हे दिल में बुरो सम्झी पाण हलिया वञो बसि इहो आख़िरी ईमान जो त हदीस आहे मां ॾिसो मां तव्हांजो भाउ आहियां ख़ुदा जे वास्ते बुराइनि खे बंदि कयो हिन घोट भली मुर्शी कई आहे खुदा जो कसम ऐ अल्लाह खलील जे निकाह खे अर्श ते क़बूल कर आमीन अल्लाह हिन जे निकाह खे हुजूर जे उम्मत जे वधाए हिन ॻाइण न करायो ढोल न वॼाई मीराली ऐं मौलाई न घुराई एको साउंड घुराए पंहिंजे शादीअ में मोहम्मद जे क़ुरान सिंगार आमीन अल्लाहु अकबर कबीरा असांजे शादियुनि में अजाया ख़र्च अगर हदीस पढ़े ना भली शादी कर चुका या रसूला भला बुरी शादी हदीस तो पढ़ा पान फरमाए शर्रु तामुल वलीमा युदाल अग्निया फयुतरक बुरी शादी जे में रुगो पैसे वारा अचन गरीब हिकु शादियुनि में केड़ा अजाया ख़र्च शादी थी न पुछंदा जंहिं जूं गाॾियूं आयूं आहिनि कुंवार वठण था वञो या पीढ़ीअ ते था वञो कुंवार हिकिड़ी चङू माण्हू ॿधी हणो थी टिकीअ में जहिड़ी बसरनि जी ॿोरी कयूं वरी ॿिया पुछंदा एको साउंड आयो पुट जो परणाए या सॼो ॻोठ जो परणाए एको साउंड जो छा मिड़ई धमचा पासे एको साउंड भी आयो आहे भला वो डाक्सन किथे आहे जंहिंजे बुंड टंगबा चयो आहे बि रोके फोन कई आहे अचे ठीकु आहे भला वो छोकिरा किथे न सिंधड़ी अंब जेके न डाक्सन ते नचनि ये छोरा जेके नचंदा आहिनि डाक्सन ते इहे घोट जा न पुफाट न मासा ये डेकोरेशन वारा ॾींदा आहिनि 300 रुपया ॾिया हिन वटि आहिनि अलाए कोन हैदराबाद आहिनि पोइ इहे छोरा एॾा निभागा अथव सॼी ॼञ खे ग़लति इशारा कंदा आहिनि हीअं ॿधा बि चवंदा आहिनि रोज़ शादियूं हितां हाईवे तां टपनि जो भले ॾिसंदा हीअं ॿधा
सॼी जंग खे ग़लति इशारा बीठा कंदा आहिनि सॼी अहिड़ी मूंखे कावड़ी ईंदी आहे हिननि छोरनि ते खबरदार बचायो पंहिंजे शादियुनि खे रस्म हाणे मां घोट के जे परियां हिकिड़े भाई जे में शादीअ में हुन ज़ात जो नालो नथो वठां उते त वरी अजीब सिस्टम पाटोड़े में 12 आना कुकड़ जा खड़े मुंहिंजो ही छा कंदो चई घोट जे हेठि रखंदासीं छो जीअं आरो कंदो आरो कुकड़ जा वरी असां सिंधर में घोट कुआर खे लाऊं ॾींदा वठ जहिड़ा कुकड़ पिया विड़ा शादी कयो महबूब जे तरीक़े ते हाल रशीद बादशाह भी हो वरी बुजुर्ग माई भी मेरे से बुजुर्ग भाई मेहमान आया आहिनि अचो अचो हेॾो स्टेज ते अचो हार खणी अचो पर घोट जे भुल में मूंखे विझो इते बिरो ही भुल पाई कोन छो बस करें साईं ज़बीउल्लाह के वठी चओ न पोइ आयो आहे साईं ज़बीउल्लाह वठी चओ स्टेज ते पोइ तव्हां बस करो साईं वॾो आयो आहे हा निकाह थींदो उन ते साईं ज़बीउल्लाह